हाँ जी, अॼु जे जदीद दौर में जिते तइलीम खे बहितर करण जो दावाऊं कयूं पियूं वञनि, उते लाड़काणे में बैतुल माल कॉलोनी फुल रोड जो प्राइमरी बॉयज़ स्कूल आहे। उते मां मौजूदु आहियां। हीअ मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेके ॿारड़ा आहिनि, हीअ मां पंहिंजे कैमरामैन खे बि चवंदुमि त तव्हांखे ॾेखारे, हीअ ॿारड़ा पट ते जेको आहे वेही करे तइलीम पिराए रहिया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त लाड़काणो जेको शहीदनि जो शहर आहे, लाड़काणो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो तक आहे, पर उते ही मासूम ॿारड़ा जेके फर्नीचर जी खोट सबबि ही पट ते वेही करे तइलीम पिराए रहिया आहिनि। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿारड़ा जेको आहे उहे किताब हथ में रखी करे ऐं पंहिंजो तइलीम पिराइनि था, ऐं ही पट ते सुरनि ते वेही करे जेको आहे उहा तइलीम पिराइनि था। हितां जी जेके इंतिज़ाम आहे, हितां जा जेके उस्ताद आहिनि, उन्हनि जो इहो चवणु आहे त हू जेको आहे जेके आला इंतिज़ामिया आहे तइलीम खाते जी, डायरेक्टर तइलीम आहे ऐं DO प्राइमरी आहे, उन्हनि खे हिननि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर उन्हनि का बि जेको आहे हिननि जी जेकी ॻाल्हि न ॿुधी आहे। हीअ सभ खां वधीक जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे पट ते वेठा आहिनि। हीअ पहिरियों दर्जो खां 5 दर्जे ताईं जा मासूम ॿारड़ा आहिनि जेके हिते पट ते वेही तइलीम पिराइनि था। पर अफ़सोस सां चवणो थो पए त तइलीम इंसान जी जेकी बुनियादी ज़रूरत आहे, ऐं तइलीम सां ई इंसान रोशनास थिए थो, ऐं तइलीम इंसान जी टीं अख आहे। पर उहा तइलीम जेकी इंसान जो बुनियादी हक़ हुजे थो, उहा तइलीम पिराइण जे लाइ जेके तइलीम खाते जा अमलदार आहिनि उहे अघूर निंड सुतल आहिनि, ऐं उहे स्कूल में जेको फर्नीचर बि नथा ॾियनि, जॾहिं त लखें करोड़ें रुपया फर्नीचर जी मद में उन्हनि जी बजट बि अचे थी। पर अफ़सोस इहो आहे त लाड़काणो शहर जी जेको स्कूल आहे, उन जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे पट ते वेही तइलीम पिराइनि था। जी।